नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद बिशारा सुमरो नसर विजनासी खास खबर। बलूचिस्तान के बट्टी ज़िलन में मकानी चूंडू आज़ाद उम्मीदवारन मैदान मारे वरतो। गैर सरकारी नतीजन मूजिब आज़ाद उम्मीदवारन हिन वक्त ताईं 1141 सीटूं खटे वरतियूं। JUIF 132 सीटुन ते बे नंबर ते मौजूद। बलूचिस्तान अवामी पार्टी 72 सीटुन ते 3 नंबर ते। नेशनल पार्टी 38 ऐं पीपल्स पार्टी 50 सीटुन ते कामयाबी माणे वरती। BNP 20 सीटुन ते कामयाबी हासिल कई। तहरीक इंसाफ 10 ऐं मुस्लिम लीग नून 6 सीटूं खटियूं। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज शरीफ वडे वज़ीर जी चूंड खिलाफ दरख्वास्तुन ते जवाब जमा कराए छॾियो। सुप्रीम कोर्ट जी तशरीह जो वडे वज़ीर जी चूंड ते को बि असर न पवंदो। अॻूणे गवर्नर तरफ़ां चूंड बाबति छंड-छाण गैर कानूनी हुई। सेक्रेटरी असेंबली के भी चूंड बाबति जांच जो इख्तियार न आहे। महांगाई सटिल अवाम मथा बिजली किरायण जो तैयारियूं। 1 जुलाई खां बिजली जी फी यूनिट में 8 रुपया वाध जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि जी दरख़्वास्तुनि ते ईंदड़ हफ़्ते फ़ैसिलो थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि वारे केस में परवेज़ मुशर्रफ जे दौर खां हेल ताईं जे समूरनि वज़ीर आज़म खे नोटिस जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त छो न समूरनि चीफ एग्ज़ीक्यूटिव खिलाफ आइन जी मुबैना भञकड़ी ते कार्रवाई की वञे। हर चीफ एग्ज़ीक्यूटिव जबरी गुमशुदगी बाबति तासिर खे ख़त्म करे अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर घरू अदालत में पेश थियनि। ॿुधाइनि त छो न गैर ज़िम्मेवारी ते ॾंड लागू कयो वञे। अटॉर्नी जनरल यकीनी बणाई त जबरी गुमशुदगी मुस्तक़बिल में न थींदी। अदालत पारां मुदसिर नारू समेत 6 गुम थियल माण्हुनि खे 17 जून ते पेश करण जो हुकुम। अदालत अटॉर्नी जनरल खे दलील ॾियण लाइ बि आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। हुकुमनामे में चयो वियो आहे त छो न संगीन गदारी तहत कार्रवाई कई वञे। हुकूमत इसराइल के तस्लीम करण चाहे थी। पहिरियों भेरो पाकिस्तानी वफ़द इसराइल के दौरे ते वियो। PTI चेयरमैन इमरान खान जो इल्ज़ाम। 4 सूदा में वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे इमरान खान चयो त इम्पोर्टेड हुकूमत के कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदासीं। पुरअमन एहतजाज जे हक़ लाइ सुप्रीम कोर्ट वञी रहिया आहियूं। हाणे पूरी तयारी करे निकिरंदासीं। जेसिताईं जीअरो आहियां हिननि चोरनि खे तस्लीम न कंदसि। ॿीहर इक़्तिदार मिलियो त 3 वॾनि चोरनि खे जेल में विझंदसि। राणा सनाउल्लाह जे चवण ते जंहिं बि पुलिस ऑफिसर कारकुननि ते तशदुद कयो हिक जी तस्वीर यादि आहे उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो। पढ़े खाते पाकिस्तानी वफ़द जी इसराइली दौरे वारे ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। पढ़े तर्जुमान चयो आहे त मीडिया ते जेके ख़बरूं हली रहियूं आहिनि उहे हिकु NGO जे प्रोग्राम जूं आहिनि जेको पाकिस्तान में न आहे। फ़लस्तीन मामले ते बि पाकिस्तान जी पोज़ीशन क्लियर आहे जंहिंमें का बि तब्दीली नथी अची सघे। फ़लस्तीनियुनि खे पंहिंजो हक़ मिलण ताईं पाकिस्तान संदन हिमायत जारी रखंदो। मौक़ो मिलियो त खैबर पख्तूनख्वा खे पंजाब बणाए छॾींदुसि। अवाम फ़ैसिलो करे त तरक़ी ॾियण वारो नवाज़ शरीफ खपे या U-टर्न मास्टर इमरान खान। पेट्रोल जूं क़ीमतूं दिलि ते पत्थर रखी वधायूं। हुन सां गॾु 1.5 करोड़ माण्हुनि खे सब्सिडी ॾियण जो बि ऐलान कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मानसरा में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। यूटिलिटी स्टोर ते अटे जो 10 किलो वारो थेलो 400 रुपया कयो आहे। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे चवंदसि त सूबे में अटो सस्तो करे न त आऊं पंहिंजा कपिड़ा विकिरो करे अटो सस्तो कंदसि। इमरान खान जी ॻाल्हियुनि जो जवाब नौजवाननि खे लैपटॉप ॾेई ॾींदसि। इमरान खान ज़रदारी साहब का मुफ़ाहिमत घुरी रहियो आहे। इमरान खान चवंदो आहे त कप्तान जमी बीठल आहे पर इहो त माण्हुनि खे मिनतू पियो करे। इनकलाब पैराशूट हेलीकॉप्टर ऐं सरकारी गाॾियुनि सां न आहे ईंदो।
इमरान ख़ान जो मैंडेट इनकलाब ऐं पाण इमरान ख़ान बनबरी आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे सलाम पेश कयां थी, जंहिं फ़सादी ऐं डफेड़ पकड़ींदड़नि खे एब्सोल्युटली नॉट ॾेई नाकाम बणाए छॾियो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो मानसहरा में जलसे खे ख़िताब चवे थी, इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च नाकाम थियो त पंहिंजा माण्हू नवाज़ शरीफ़ ॾे मोकिलिया ऐं मिनतूं कयूं त इलेक्शन जो ऐलान करियो, पर नवाज़ शरीफ़ खेसि जवाबु ॾेई छॾियो। टुलवे जो ॻोठ मीरन खोसो में कारहे इल्ज़ाम हेठि नौजवान ऐं नारी क़तल जवाबदारनि कारहे इल्ज़ाम हेठि अब्दुल्ला खोसो ऐं नारी सुगरा खोसो खे क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त कारहे मामले तां बिटो क़तल थियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। सिजावल जुणे जो वेझो हथियारबंदनि जो ॻोठ मलिक जी वांट ते हमिलो, फायरिंग में सरदार अली मस्तोई जी नींगरी फलक मारिजी वई। सूंह ज़ख़्मी वाक़े बाद ॻोठ में ख़ौफ़ पकड़िजी वियो। मेहर वेझो ॻोठ वली मोहम्मद गोरड़ में जमाली बिरादरी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में नौजवान सागर जमाली मारिजी वियो। संदसि वालिद ज़ख़्मी, सिकंदर जमाली गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। ऐं पीर जो ॻोठ वेझो भाॻनि जी फायरिंग में हिकु चोर मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी।